उस्ताद तंज़ीमनि पारां मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। इन मामले बाबत तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, ॿुधाइजो त उस्ताद तंज़ीमनि पारां ठटे में बि मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। जी मानियो ठटे में भी प्राइमरी उस्तादनि जी तंज़ीम पेटियल जे सॾ ते मकड़ी ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें गुलाम मुस्तफ़ा मेंगल, गुलाम रसूल लाखो, मोहम्मद उस्मान शर ऐं मोहम्मद शरीफ ऐं गुलाम बार जी अॻवानी में पब्लिक पार्क खां मकड़ी तस्कर ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त सिंध यूनिवर्सिटी NTS इकड़ा टेस्ट पास उस्तादनि उन ते रेगुलर नथो कयो वञे। उन सां गॾु प्राइमरी खां सेकेंडरी ताईं प्रोमोशन अपग्रेडेशन ऐं एकेडमिक जेके इंक्रीमेंट आहिनि उन्हनि जा जेके मामला हुआ उहे चार्टर ऑफ डिमांड में उहे मुतालबा तस्लीम कया वञनि। उन सां गॾोगॾु जेके प्राइमरी स्कूलनि समेत जेके तइलीमी अदारा आहिनि उहे बंदि पियल आहिनि। कोरोना वायरस जे ख़दशे सबबि उन्हनि खे SOP ते खोलियो वञे। उस्तादनि जो घणो अक्सरियत मुतालबो इहो त फौरी तौर ते जेको आहे 7 जून ताईं जेको सरकार फ़ैसिलो कयो ॿीहर स्कूलनि खे बंदि रखण जो उन ते नज़रसानी कई वञे ऐं स्कूलनि खे खोलियो वञे त जीअं तदरीसी अमल बहाल थी सघे ऐं ईंदड़ जेके इम्तिहान आहिनि उहे प्रोमोट करण जे बदिरां बाज़ाब्ता तौर ते एग्ज़ाम वरिता वञनि। अहिड़े क़िस्म जा मुतालबा मजमूई तौर ते उस्तादनि पारां पेश कया विया। उस्तादनि जे एहतिजाज में लोअर स्टाफ समेत ॿियनि जेके प्राइमरी तइलीम सां लाॻियल तइलीम खाते सां जेके तंज़ीमनि जा अॻवान हुआ उहे बि शरीक थिया। जी कोरोना SOP तहत स्कूल खोलण जा बि मुतालबा कया विया आहिनि। अपडेट करण लाइ महबूब रोही, अवां जी वॾी महिरबानी।